साइंस क्लास 7 बाब 8 सबक 4 एयर कंडीशनर आवां साइंस जो उस्ताद नजीउल्ला चन्ना आवां के सिंधालाइन स्कूल में भलीकार। अज असां पंहिंजे विचो लेक्चर में इन्हनि मौज़ूअनि ते बहस कंदासीं। एयर कंडीशनर, एसी जो बुनियादी कम, बेसिक फंक्शन ऑफ एसी, एसी जा अहम हिस्सा, मेन पार्ट्स ऑफ एसी, एसी जे कम जो तरीक़ेकार, फंक्शन ऑफ एसी। एसी जेको आहे इहो मुख़फ़िफ़ आहे, शॉर्ट फॉर्म आहे एयर कंडीशनर जो। सो असां हिनखे एयर कंडीशनर बि चऊं था या हिनखे आम तौर ते एसी पिणु चयो वेंदो आहे। एयर कंडीशनर जी लफ़्ज़ी माना ई हवा खे थधो कंदड़ आहे। एयर माना हवा ऐं कंडीशनर माना हुनखे थधो कंदड़। एसी अहिड़ी मशीन आहे जेका कमरे में मौजूदु गर्मी खे नेकाल करे ऐं उन ई कमरे में थधि पैदा कंदी आहे। सो आम तौर ते जेका एसी आहे उहा असां घरनि में इस्तेमालु कंदा आहियूं। उनजो मेन कमु इहो हूंदो आहे कमरे खे थधो करणु, कमरे मां गर्म हवा खे ॿाहिरि कढणु ऐं कमरे के अंदरि कूलिंग पैदा करणु। एयर कंडीशनर जो बुनियादी कमु, बेसिक फंक्शन ऑफ एसी। एयर कंडीशनर जो बुनियादी कमु ॿिनि हिसनि में थींदो आहे। नंबर पहिरियों बुखारींदड़ एवापोरेटर, ही वारो हिसो जंहिंखे इंडोर यूनिट बि चइबो आहे, घर जे अंदरि लॻल हूंदो आहे, तंहिंजे करे हिनखे इंडोर यूनिट चइबो आहे। ऐं हिनखे वरी असां साइंस में एवापोरेटर चऊं था, यानी बुखारींदड़। ही घर जे अंदरि मथे छत वेझो लॻल हिसो आहे। हिन जो कमु गर्मी खे जज़ब करणु ऐं थधि पैदा करणु आहे। इहो हिसो वरी ॿिनि लाइनुनि जे ज़रिए हिन वारे हिसे सां मिलियल आहे। हिन इंडोर यूनिट जा कम ॿ आहिनि। हिकु त इहो गर्मी जज़ब कंदो आहे ऐं ॿियो इहो वरी थधाण पैदा कंदो आहे। नंबर ॿियों हिसो जेको आहे हिन सां जेको ॿिनि लाइनुनि जे ज़रिए पाइपनि जे ज़रिए ॻंढियल आहे, ही वारो हिसो, इनखे असीं चऊं था कंडेंसर यानी ॼमाईंदड़, या इनखे चओ गर्मी ख़ारिज कंदड़। हिनखे आउटडोर यूनिट बि चऊं था, छो त इहो घर जे ॿाहिरां, कमरे जे ॿाहिरां लॻल हूंदो आहे। ही कमरे जे ॿाहिरां लॻल हूंदो आहे। हिनखे एसी जी दिलि बि चई सघिजे थो, छो त इहो मुख्या कमु कंदो आहे। हिन जो कमु कमरे मां आयल गर्मी खे ॿाहिरि ख़ारिज करणु ऐं गरम गैस खे थधो करे पाणियाठ में तब्दील करणु आहे। हेॾऊं जेका अंदरूं गर्मी जेका गैस खणी आई उहा हिन में दाख़िल थींदी आहे ऐं हीउ जेको यूनिट आहे उनखे छा कंदो, गरम जेका गैस आई उन मां गर्मी खे ॿाहिरि ख़ारिज कंदो वेंदो आहे। हिन में पखो लॻल हूंदो आहे, उहो पखो गरम हवा खे ॿाहिरि कढंदो वेंदो आहे। हीउ तमामु घणो गरम हूंदो आहे, हिन ते तव्हां हथु लाहींदव त हीउ तव्हांखे गरम लॻंदो। ऐं हिन मां जॾहिं गैस मां गर्मी ख़ारिज थींदी वेंदी त उहो पाणियाठ में तब्दील थी वेंदो आहे। हाणे ही ॿ हिसा जेके आहिनि उहे एसीअ जो बुनियादी कमु कनि था, पर इहे ॿ हिसा जेके आहिनि इन्हनि जे अंदरि खोड़ सारा अहम हिसा हूंदा आहिनि जेके गॾिजी करे हिननि ॿिन्ही हिसनि खे पया हलाईंदा आहिनि। एसी जा अहम हिसा, मेन पार्ट्स ऑफ एसी। नंबर पहिरियों एवापोरेटर्स कॉइल, ही वारो हिसो जेको कमरे में अंदरि यूनिट में लॻल हूंदो आहे। हिन जो कमु छा हूंदो आहे, गर्मी खे जज़ब करणु ऐं थधी हवा पैदा करणु ऐं पाणियाठ खे बुखारनि में बदिलाइणु। नंबर ॿियों ही वारो हिसो कंप्रेसर, ही हिसो ही ऐं हे ॿियों टियों चोथों हिसो हिन आउटडोर जेको यूनिट आहे जेको ॿाहिरि लॻल हूंदो आहे उन में इहे अंदरि बंदि थियल हूंदा आहिनि। सो ही वारो जेको कंप्रेसर आहे इन जो कमु छा आहे, इहो कंप्रेस कंदो आहे गैस खे, जेका हिन मां गैस आई उनखे कंप्रेस कंदो आहे। जीअं उनखे कंप्रेस कंदो त उनजो प्रेशर वधी वेंदो, दॿाउ वधी वेंदो ऐं उनजो दॿाउ वधण जे करे गर्मी पद बि तमामु घणो वधी वेंदो आहे। हाणे हितां नंबर ॿिए मां इहो गर्मी पद जीअं वधियो त इहो ईंदो नंबर 3 हिसे ॾे, हिन ॾे कंडेंसर ॾे, जेको हिन खे बि नालो ॾिनो वेंदो आहे त हे कंडेंसर आहे। ही कंडेंसर छा कंदो, इन गरम गैस मां जेका हाइली प्रेशर आहे, वधियल प्रेशर वारी उन मां गर्मी खे ॿाहिरि ख़ारिज कंदो ऐं जेके बुखार आहिनि, जेका गैस आहे, गर्मी निकिरण जे करे उहे पाणियाठ में बदिलजी वेंदा। तंहिंजे करे कंडेंसर जो कमु छा आहे, गर्मी कढी बुखारनि खे पाणियाठ में बदिलाइणु। हाणे हितां इहो जेको हेॾे आया हिननि जो टेम्परेचर जेको आहे उहो घटि आहे ऐं हिननि जो जेको प्रेशर आहे उहो अञा बरक़रार आहे, तमामु घणो प्रेशर आहे। इहो ईंदो नंबर चोथे ॾे, हिन ॾे एक्सपेंशन वाल्व ॾे। एक्सपेंशन वाल्व छा कंदो, गर्मी पद खे घटाईंदो। कीअं घटाईंदो, इन जो जेॾी महिल जो प्रेशर केराईंदो, प्रेशर खे अञा घटाईंदो त इन जो गर्मी पद सफ़ा किरी पवंदो ऐं इहो जेको
पाणियाठ आहे उहो थधो थी वेंदो ऐं पोइ वरी साॻियो ई वेंदो एवापोरेटर कॉइल ॾे। ईअं इहे चारई हिसा गॾिजी करे हिन एसी जे हिसे खे ऐं हिन एसी जे हिसे खे पिया कमु कराईंदा आहिनि ऐं कमरे में थधाण पैदा थींदी आहे। नंबर जेको पंजो आहे उहो आहे रेफ्रिजरेंट। हिननि चइनि हिसनि मां को बि हिसो ख़राबु हूंदो त एसी कमु न कंदी, पर जेकॾहिं चारई हिसा सही आहिनि ऐं उन्हनि में रेफ्रिजरेंट कोन्हे को त थधाण कोन थींदी अंदरि कमरे में, छो त इहा ई रेफ्रिजरेंट हूंदी आहे जेकी कीमियाई मुरकिब आहिनि, गैसूं हूंदियूं आहिनि जेके थधाण पैदा कंदियूं आहिनि। थधाण पैदा कंदड़ मुरकिब रेफ्रिजरेंट्स ही ख़ासि क़िस्म जा मुरकिब आहिनि जेकी तमामु घटि गर्मी पद ते बुखारजी वञनि था। इन सबबि ही मुरकिब पाणियाठ जी सूरत में बुखारींदड़ एवापोरेटर मंझां गुज़रंदे कमरे जी गर्मी खे जज़ब कंदा आहिनि ऐं कमरो थधो थींदो आहे। फंक्शन ऑफ एसी तव्हांखे इहो ज़हन में रखणु घुरिजे त एसी ऐं फ्रिज जेका आहे उन्हनि ॿिन्ही जो कमु आहे थधाण पैदा करणु, तंहिंजे करे उन्हनि जा पुर्ज़ा जेके अहम आहिनि उहे बि साॻा ई आहिनि, एवापोरेटर, कंप्रेसर, कंडेंसर ऐं एक्सपेंशन वाल्व। इहे चारई हिसा जेके आहिनि एसी में बि हूंदा आहिनि ऐं इहे वरी फ्रिज में बि हूंदा आहिनि। ही साॻा ई पुर्ज़ा आहिनि, तंहिंजे करे हिन जो कमु बि साॻे ई तरीक़ेकार सां थिए थो। मिसाल जे तौर ते नंबर पहिरियों आहे एवापोरेटर कॉइल, जेको कमरे में अंदरि एसीअ जो इंडोर यूनिट लॻल हूंदो आहे, उन में अंदरि ई कॉइल्स लॻल हूंदा आहिनि। इहे कॉइल छा था कनि, ब्लू तीर सां ॾेखारियल आहे त इहे थधी हवा कमरे में दाख़िल कनि था। एवापोरेटर छा कंदो आहे, कमरे मां गर्मी जज़ब कंदो आहे ऐं पाणियाठ खे बुखारनि में बदिलाईंदो आहे। हिन में हीउ जेको पाणियाठ अचे थो उहो तमामु घणो थधो आहे। इहो थधो पाणियाठ हेॾा कमरे वारी गर्मी खे जज़ब कंदो वेंदो आहे, गर्मी खे जज़ब कंदो वेंदो आहे ऐं पाणियाठ जीअं गर्मी जज़ब कंदो तीअं थधो गरम थींदो वेंदो। गरम थींदे थींदे इहो गैस में तब्दील थी वेंदो ऐं पोइ वेंदो कंप्रेसर ॾे। कंप्रेसर छा कंदो, इहा जेका हेॾां गैस आई हिन रिफ्रिजरेंट गैस खे प्रेस कंदो, दॿाईंदो, कंप्रेस कंदो। कंप्रेस करण जे करे छा थींदो त हेॾां जेका गैस आई, जेका टेम्परेचर हुनजो थोरो थोरो हुयो छो त इहा कंप्रेस थियल कोन हुई, पर जीअं हुनखे कंप्रेस कंदो त घणी जो गैस सोढ़ी थींदी त हुनजो गर्मी पद बि गॾु थींदो ऐं उहो घणो थी वेंदो ऐं उहो हाईली प्रेशराइज़्ड बि हूंदी। पोइ इहो कंप्रेसर हिन खे कंप्रेस करे मोकिलींदो नंबर 3 ॾांहुं, जेको हिसो आहे कंडेंसर। इहो लॻल हूंदो आहे ही इहे लॻल हूंदा आहिनि ॿाहिरीं यूनिट में, जंहिंखे चवंदा आउटडोर यूनिट, जेको कमरे जे ॿाहिरां लॻल हूंदो आहे। हाणे गैस वधियल टेम्परेचर वारी यानी तमामु घणी गरम, तमामु घणी जेका आहे प्रेशर वारी, उहा जीअं ई कंडेंसर ॾे ईंदी त कंडेंसर छा कंदो, गर्मी खे माहौल में ख़ारिज कंदो। हिन मां गर्मी जेका आहे उहा ॿाहिरि माहौल में ख़ारिज कंदो हवा में। इन जे करे जेको ॿाहिरियों कंडेंसर हूंदो आहे उहो असांखे गरम हवा ॾींदो आहे पियो। हाणे हिन ॻाढ़े तीर सां ॾेखारियल आहे त इहो गरम हवा ॿाहिरि माहौल में ख़ारिज करे थो। बुख़ारनि मां हिन में जेके बुख़ार अचनि था, जेका गैस अचे थी उन मां गर्मीअ खे ॿाहिरि ख़ारिज कंदो। हिन में पखो लॻल हूंदो आहे, उन खे ॿाहिरि पखे जी मदद सां ख़ारिज कंदो वेंदो आहे ऐं इन्हनि बुख़ारनि खे थधो कंदो आहे। तव्हांजो बुख़ार इहा जेका गैस आहे उहे पाणियाठ में बदिलजी वेंदा आहिनि। हाणे पाणियाठ में बदिलजी विया, इन जो गर्मी पद बि किरी पियो ऐं इन जो जेको आहे प्रेशर अञा बरक़रार आहे। इहो प्रेशर वारो पाणियाठ जेको थोरो अञा पंहिंजो हिन में कुझु गर्मी पद आहे उहो वेंदो हिन नंबर 4 हिसे ॾे, जंहिंखे चवंदा आहे एक्सपेंशन वाल्व। इहो वाल्व छा कंदो, हिन जे प्रेशर खे अञा किराए छॾींदो। जीअं जो किराईंदुसि त इहो तमामु घणो थधो लिक्विड थी वेंदो ऐं पोइ वरी वेंदो एवापोरेटर कॉइल ॾे। इहो तमामु घणो थधो लिक्विड जेको प्रेशर खां बि ख़ाली आहे, हाणे को बि दॿाउ कोन्हेसि, का बि गर्मी कोन्हेसि का, तमामु घणो थधो आहे। जीअं वेंदो एवापोरेटर कॉइल ॾे त कमरे वारी गर्मी जेका आहे उहा इहो जज़ब कंदो वेंदो, वरी साॻियो ई चकर शुरू थी वेंदो। इहो हिननि चइनि ई हिसनि जो एसीअ में कमु आहे। फ्रिज में बि ईअं ई इहे चार हिसा कमु कंदा आहिनि पिया ऐं फ्रिज में अंदरि कूलिंग पैदा थींदी आहे। ही चार हिसा आहिनि जेकी फंक्शनल तौर ते असांखे हिते ॾेखारियल आहिनि। उन में तव्हां ॾिसो त हे एवापोरेटर कॉइल आहे, पाणियाठ खे बुख़ारनि में बदिलाए थो। हेॾां ही जेको आहे सो थधो पाणियाठ जेको आहे उहो अचे थो त इहो छा कंदो, हेॾे थधी हवा ॾींदो ऐं हिन मां गर्मी जेका आहे उहा जज़ब कंदो वेंदो। गर्मी जीअं जज़ब कंदो त इहो पाण गैस में तब्दील थी करे काॾे वेंदो, कंप्रेसर ॾे। कंप्रेसर छा कंदो, इन खे गॾु करे दॿाए कंप्रेस करे इन जो गर्मी पद वधाए, इन जो प्रेशर वधाए ऐं इन खे मोकिलींदो कंडेंसर ॾे। कंडेंसर में पखो लॻल आहे, इहो पखो छा कंदो, हिन कंडेंसर मां गर्मी खे ॿाहिरि ख़ारिज कंदो वेंदो माहौल ॾे ऐं बुख़ारनि खे पाणियाठ में बदिलाईंदो।
गर्मी खे ॿाहिरि ख़ारिज कंदो। जीअं ई इहे वरी बुखार पाणी 8 में तब्दील थिया, गर्मी पद इन्हनि जो घटिजी वियो त इहे ईंदा एक्सपेंशन वाल ॾे। एक्सपेंशन वाल छा कंदो, इन जो गर्मी पद अञा किराईंदो ऐं इन जो प्रेशर सफ़ा डिक्रीज़ करे छॾींदो त इहो थधे लिक्विड में तब्दील थी वेंदो, वरी ईंदो साॻियो ई एवापोरेटर कॉइल्स ॾे। ईअं एसी जेका आहे उहा अंदरि कमरे में हिन यूनिट एवापोरेटर जे ज़रिए थधाण पैदा कंदी आहे ऐं हिन यूनिट जे ज़रिए वरी जेको आहे सो उहा गर्मी जेका अंदरि कमरे मां आई उनखे ॿाहिरि ख़ारिज कंदो वेंदो आहे। एसी बुनियादी तौर ते हीअं कमु कंदी आहे पई। अॼोको लेक्चर हिते ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।